तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मुअज़्ज़ज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु मां जे ख़िदमत में जेका आखाणी पेश करे रहियो आहियां उन जो उनवान आहे माई झिरकी ऐं कांग खान। त अचो हलूं था आखाणी जे तरफ़। हिकिड़ी हुई माई झिरकी ऐं हिकिड़ो हो कांग खान। माई झिरकी मीण जे घर में रहंदी हुई ऐं कांग खान लूण मां ठहियल घर में रहंदो हो। हिकु ॾींहुं माई झिरकी खाधा जे ॻोल्हा में ॿाहिरि निकिती ऐं चांवरनि ऐं दाल जा कुझु दाणा मेड़े आई। पोइ हुन खिचड़ी ठाही। जॾहिं खिचड़ी ठही तयारु थी त माई झिरकीअ खे यादि आयो त मार मूं उन में लूणु त विधो ई कोन आहे। हुन वटि लूणु त हो ई कोन। हुन सोचियो त कांग जो त सॼो घर लूण जो ठहियलु आहे, सो छो न उन खां थोरो लूणु उधारो वठी अचां। सो माई झिरकी कांग खान खां लूणु वठण लाइ रवानी थी। माई झिरकी जॾहिं कांग खान खां लूणु घुरियो त कांग खान चवणु लॻो, अदी झिरकी छो थी मूंसां चर्चा करी? भला आउं तोखे थोरो लूणु ॾियण लाइ को पंहिंजो सॼो घर ख़राबु कंदुसि छा? कंहिं ॿिए हंधि वञी लूण जी ॻोल्हा कर। ईअं चई कांग पंहिंजे घर जो दरवाज़ो ज़ोर सां बंदि कयो ऐं वेचारी झिरकी पंहिंजे घर मोटी आई ऐं बिना लूण जे फिकी खिचड़ी खाई पंहिंजो पेट भरियाई। पोइ ख़बर अथव छा थियो? हिकिड़े ॾींहुं ॾाढी तेज़ बरसाति पई ऐं सख़्तु तूफ़ान लॻो। कांग जो घर त लूण जो ठहियलु हो, सो बरसाति जे ज़ोरदार पाणीअ में वही वियो ऐं होॾां माई झिरकीअ जो घर जेको मीण मां ठहियलु हो तंहिंखे कुझु बि न थियो ऐं इहो सही सलामत बीठो रहियो। होॾां झिरकी जेका पंहिंजे घर जे दरीअ मां बरसाति जो नज़ारो ॾिसी रही हुई, तंहिं ॾिठो त वेचारो कांग ॿाहिरि बरसाति में पुसी रहियो आहे। खेसि ॾाढो रहम आयो ऐं कांग खे सॾु कयईं त अचे संसि घर में रहे। कांग बि ॾिठो त बरसाति खां बचण जो इहो हिकिड़ो ई ज़रियो आहे, सो शर्म खां कंधु हेठि करे झिरकीअ जे घर में हलियो आयो। झिरकीअ खे सण लाइ हिकु कमिरो ॾिनो ऐं सीउ खां बचण लाइ खेसि गरम गरम चांहि तयारु करे पियारी। पोइ झिरकीअ कांग खे चयो त अदा कांग, तुंहिंजे कमिरे सां गॾु जेको ॿियो नंढिड़ो कमिरो आहे उन में मुंहिंजा पिस्ता ऐं बादाम पिया आहिनि, उहे महिरबानी करे न खाइजांइ, छाकाणि त उहे मूं ॾाढी महिनत सां आईअ वेल लाइ गॾु करे रखिया आहिनि। कांग खेसि पक ॼाणी त संसि पिस्ता बादाम कोन खाईंदो। इहो ॿुधी झिरकीअ खे बि विसाह अचे वियो। हू वापसि पंहिंजे कमिरे में मोटी आई ऐं आराम सां सुम्ही रही। राति जो ओचितो कटर कटर जे आवाज़ सां झिरकीअ जी अखि खुली पई। हुन कनु ॾेई ॿुधो त उहो आवाज़ु कांग जे कमिरे मां अची रहियो हो। हू यकदमि उथी ऐं कांग जे कमिरे ॾांहुं वई जेको अंदरां दर बंदि करियो वेठो हो। झिरकीअ दर ते ठक ठक कंदे पुछियो, अदा कांग, हीउ आवाज़ु छाजो हो? किथे तूं मूं वारा पिस्ता बादाम त कोन पियो खाईं? कांग जवाबु ॾिनो, अदी झिरकी, भला आउं ईअं छो कंदुसि? तो रहण लाइ जाइ ॾेई मूं ते जेको अहसान कयो आहे उनजो बदिलो इहो त कोन थींदो जो आउं तुंहिंजा पिस्ता बादाम खाई वञां। झिरकीअ वरी पुछियो त पोइ कटर कटर जो आवाज़ु छाजो हुयो? कांग चयो, अदी झिरकी, मूंखे बरसाति में पुसण करे सख़्तु सीउ पिए लॻो। उन में मुंहिंजा ॾंद पिए वॼा, जंहिं करे इहो आवाज़ु पिए थियो। तूं को बि डपु न कर ऐं आराम सां वञी सुम्ही रह। वेचारी झिरकी वरी बि कांग जी ॻाल्हि में अचे वई ऐं वापसि पंहिंजे कमिरे में मोटी वञी सुम्ही रही। सुबुह जो जॾहिं संसि अखि खुली त हुन वरी कांग खे नेरनि जी मानी ॾियण लाइ हुनजे कमिरे जो दरु खड़कायो त उतां को बि जवाबु न आयो। जॾहिं घणी देरि थी त झिरकीअ दरीअ मां लीओ पाए ॾिठो त कांग पट ते मोह पियो हो। ॿारो तव्हांखे ख़बर आहे त कांग कीअं मोह? असुल में ॻाल्हि इहा हुई जो राति कांग लालच में अचे माई झिरकीअ जा लिकायल पिस्ता बादाम खाई छॾिया। तड़तकड़ में खेसि इहा ख़बर ई कोन पई त बरसाति सबबि ख़राबु थी चुका आहिनि। पिस्ता बादाम खाइण सबबि अचे संदसि पेट में सूरु पियो ऐं फतकी फतकी मरी वियो। ईअं खेसि पंहिंजे लालच ऐं अहसान फ़रामोशीअ जी सज़ा उते जो उते मिली वई ऐं वेचारी झिरकीअ जी जान बि बची वई, छाकाणि त संसि नियत साफ़ हुई ऐं हुन नेके जो कमु कयो। उन करे त चवंदा आहिनि
त कर भलो त थिए ई भलो।